जी नासिन नवा के ठटे मां अपडेट कंदासीं। घारे वेचो केमिकल फैक्ट्री मां फैक्ट्री मालिक ज़ाल मुड़स जा लाश हथ कया विया आहिनि। घारो जी केमिकल फैक्ट्री में ज़ाल ऐं मुड़स जे फौत थियण वारो वाक़ियो पुरस्रार बणिजी वियो आहे। तफ़सीलात सां राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी शेरबानो, घारो जे केमिकल फैक्ट्री में ज़ाल ऐं मुड़स जेके ॿई डॉक्टर आहिनि उन्हनि जे पुरस्रार नमूने मौत वारो मामिलो अञा ताईं गुजारत बढ़ियल आहे। फोत थियल डॉक्टर सैयद इब्रार हुसैन ऐं संदसि घरवारी डॉक्टर रियाना उन्हनि जा पोस्टमार्टम लाश कया विया आहिनि। सिविल अस्पताल जेका रूरल हेल्थ सेंटर आहे घारो, उतां खां पोस्टमार्टम कया विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं के नतीजे ते पुलिस पहुची न सघी आहे। पुलिस मामले जी घर रुखी जांच शुरू करे छॾी आहे। जॾहिं त फोत थियल डॉक्टर सैयद इब्रार हुसैन बाबति मालूम थियो आहे त हू हिकु साइंसदान हो ऐं चांहि जे मुख़्तलिफ़ जेके फार्मूलनि ते हुन मुख़्तलिफ़ फार्मूला ईजाद कया हुआ ऐं साइंसी जेके फार्मूला आहिनि उन्हनि ते तमामु घणो हुनजो कमु कयल हो ऐं रिसर्च जो कमु कयल हो। हुन ताज़ो ख़वाहिश ॾेखारी हुई त तहक़ीक़ी कम लाइ हू घारे में हिकु फैक्ट्री क़ाइमु करणु चाहे थो। जॾहिं त मज़कूरा फैक्ट्री में जिते हिननि जो मौत वाक़ियो थियो आहे उहो ऑफिस में वाक़िए मौत थियो आहे ऐं उहे ज़ाल मुड़स ॿई पार्टनर तौर मालिक आहिनि। उन्हनि सां गॾु हिकु जेको आहे कराची वासी उहो बि पार्टनर आहे हिन केमिकल फैक्ट्री में। हिन वक़्त ताईं मामिलो जेको आहे गुजारत बणियल आहे ऐं जेके डॉक्टरनि जो चवणु आहे त उन हवाले सां तॾहिं हक़ीक़तूं साम्हूं अची सघंदियूं जॾहिं केमिकल लाइ जुज़ा हासिल कया विया आहिनि जेके केमिकल लेबोरेटरी खे माणिया वेंदा। पर SHO घारो मुमताज़ गिरोह जो चवणु आहे त मामिलो जेको आहे सो घर रुखी आहे। हिन में घणा पासा आहिनि जेकरे घर रुखी जांच शुरू कई वई आहे। मुख़्तलिफ़ जेके ख़दशा आहिनि जेकरे जेके मुख़्तलिफ़ जेके ज़हर ॾेई उन्हनि जी मौत थियण या उन्हनि जो साह मूंसां जहिड़ो सबबु मौत थियण उन बाबति चवणु क़ब्ल वक़्तु आहे। पर घर रुखी मामले जी जांच शुरू कई वई आहे ऐं सरज़मीन तां जेके उते पहुतल जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जा बि बयान रिकॉर्ड कया पिया वञनि। जी महबूब रोही, तफ़सील लाइ अवां जी वॾी महिरबानी।